नाज़रीन, सिंधड़ी खां असां रिपोर्ट शेयर कई है मोहम्मद यूसुफ दर्स। रिपोर्ट मूजिब सिंधड़ी तालके के ॻोठ गुलाम मोहम्मद निज़ामाणी के रहवासिन टिन भाइरन गुलाम नबी, अब्दुल रसूल और बिन मासूम ॿारड़न समेत प्रेस क्लब अॻियां एहतजाज कंदे दाहींदे चयो त बाअसर गुलाम हुसैन, अयाज़ अली, एजाज, शहबाज अली, परवेज़ अली असांजे भाउ मोहम्मद इब्राहिम के कुहाड़न जा वार करे मरणीं करे छॾियो आहे, जंहिंजो केस सिंधड़ी थाणे ते दाख़िल थियल आहे। जवाबदारन मां हिकु जवाबदार शहबाज शेख जे पिण ज़मानत रद्द थियल आहे। बाअसर हुअण करे पुलिस गिरफ़्तार नथी करे। हू असांखे धमकियूं ॾेई रहिया आहिनि कि असां हथ खणो न त अव्हांखे मारींदासीं ऐं हू असांजे घरनि ते कब्ज़ो करे असांखे दरबदर करे छॾियो आहे। हिननि आला इख्तियारनि खे अपील कंदे चयो आहे त असां सां इंसाफ़ करे जवाबदारनि खे गिरफ़्तार करे घरनि तां कब्ज़ो ख़तमु करायो वञे, न त ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। जेकॾहिं असां सां इंसाफ़ न थियो त असां पंहिंजे मासूम ॿारड़नि समेत SP ऑफिस आॾो पंहिंजो पाण खे बाहि ॾेई साड़ींदासीं। इंसाफ करियो SP साहब के संग अपीला था इंसाफ करे, DSP साहब सां अपीला था इंसाफ करे, IGC साहब सां अपीला था इंसाफ करे। सजाद शेख आया यो परवेज शहबाज इन शहबाज गुलाम हुसैन जेको तो शहबाज असांजे भाउ के कुआड़ी आई ऐं जेको सजाद मूंखे डंडो आयो जेको अॼु सुधो बाह में निशाना खाबी बाह में निशाना अॼु सुधो ने निशाना डंडे जो ऐं सर्टिफिकेट आहिनि डॉक्टर जा। गुलाम हुसैन के मोतमार धमकियूं ॾे पियो ऐं इन का बाद में हो चवे पियो त मिसाल घर खाली करे असीं उते घरनि में जा बेघर ते वेठा आहियूं जे ऐं घरनि में जा आया त असीं उन टाइम ते मारींदासीं त असांजो हिकिड़ो बि घर कोन्हे, घर में सभई असीं वञी हिकिड़े कलर में वेही रहिया आहियूं। हीअं असांजा नंढड़ा बसूं आहिनि। जे असां सां इंसाफ़ न थियो त रोडनि ते बिहारे असीं बायूं ॾींदासीं, असांजो पोइ ग़रीब आहियूं त इंसाफ़ कोन थिए जा। असां सां इंसाफ़ करियो, असां सां इंसाफ़ करियो। जे असां सां इंसाफ़ न थियो त असां नंढड़ा मासूम के ॿारनि असीं उन्हनि खे बायूं बि ॾेई असीं ख़तमु कंदासीं। छो असां इंसाफ़ त गवर्नमेंट पाकिस्तान करे ई कोन पई असां सां, जेको कोन पियो करे जेको बि असां कोर्ट में हले पियो हुनजी जेको हिकिड़े माण्हू जी ज़मानत रद्द आहे उहो माण्हू पुलिस अॼु सुधो कोन थी खणे। पर शहबाज जेको आहे हुनजी ज़मानत रद्द आहे हुनजो माण्हू छो कोन मजा लेंदा आहिनि भई माण्हू खण न पुछो माण्हू मारियो वियो आहे, असांजे माण्हू खे मारियो वियो आहे। असां जेको तो माण्हू ज़ोर में बचायो असां महिरबानी करे इंसाफ़